मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं शैतान मस्जिद में अची सके तो या न? बिल्कुल साईं, शैतान तो मस्जिद में मौजूद है ना। शैतान तो मस्जिद में किए न तो शैतान मस्जिद में इंदो आ। जेकर अगर न इंदो तो नमाज में बीठो न दुकान जो ख्याल केर दींदो आ। इंदो न साईं, हिसाब किताब हलंदो न। तमाम जेके दुकानदार कारोबार उनजा हिसाब किताब हलंदा आहिनि न हिते। यार फिलाणा 10,000 ॾेई माने 10,000 मां फिलाणा 3,000 जो फिलाणे खे ॾियणा आहिनि, 8,000 जो फिलाणे खे ॾियणा आहिनि। त हे जेको ख़्यालात केरु आणींदो आहे? शैतान ई आणींदो आहे। अलाह जे नबी जी हदीस आहे, तव्हांजे अलाह जे नबी फरमाए तव्हांजे जिस्मनि में शैतान ईअं हलंदो आहे, ए साहबा तव्हांजे जिस्मनि में शैतान ईअं हलंदो आहे जीअं तव्हांजे जिस्म में रत जेको आहे दौरो कंदी आहे। रत वॾी फास्ट हलंदी आहे जिस्म में, बाक़ाइदा स्पीड सां हलंदी आहे। त अलाह जे नबी फरमायो शैतान बि ईअं ई जेको तव्हांजे जिस्मनि में हलंदो आहे। ऐं ॿी अलाह जे नबी हदीस आहे, अलाह जे नबी फरमायो आज़ान थींदी आहे शैतान भॼी वेंदो आहे। आज़ान मिलंदी आहे न, शैतान भॼी वेंदो आहे। तमामु घणो जेको के किलोमीटर ॿाहिरि भॼी वेंदो आहे। आज़ान जीअं जो ख़तमु थींदी आहे वरी जेको टपा ॾींदो भॼंदो ईंदो आहे मस्जिद तरफ़। वरी जॾहिं तकबीर थींदी आहे वरी जेको भॼणु शुरू थींदो आहे। वरी तकबीर ख़तमु, वरी पोइ साईं हाणे जेके इहे सभु माशाल्लाह मोमिन जेके आया आहिनि, वरी पोइ इन्हनि जे दिलि में जेको घिरी अंदरि वेंदो। पोइ जेको आहे न इन जी दिलि जे मथां पंहिंजो सूंड रखंदो आहे। पोइ चवंदो आहे अच्छा सुबुह फिलाणो कमु त राय आयो हुई, हे तूं कमु राय आयो हुई, यार तुंहिंजी फिलाणा घर में सौदो तूं अञा ताईं ॾिनो आहे। त बीठा सभु निमाज़ी हूंदा आहियूं। हे सभु अजीब ग़रीब ख़्यालात केरु ॾींदो आहे? शैतान ॾींदो आहे। त मस्जिद में बि शैतान ईंदो आहे साईं। हा, मस्जिद में बि शैतान ईंदो, इन करे साईं ख़्यालात ईंदा आहिनि।